उडेरोलाल स्टेशन लॻ ॻोठ पारसी फार्म में आकलानी बिरादरी पारां जेडीए ऐं नून लीग मटियारी जे अॻवाननि जे मान में आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें जेडीए अॻवान सैयद जलाल शाह जामोट, नसीर मेवण, नून लीग अॻवान वॾेरो मोहम्मद यूसुफ हिंगोरो, नसरुल्लाह आकलानी, राव सरदार, मंसूर अहमद भयोम, बईर मुनव्वर शाह समेत ॿियनि जी शिरकत। इन मौक़े ते सैयद जलाल शाह जामोट ऐं नसीर मेवण चयो त इलेक्शन जी तयारी हले पई, ही प्रोग्राम बि उन जी कड़ी आहे। असां हिन वक़्तु नून लीग, जेडीए, जेयूआई, एमकेएम, जमायत इस्लामी ऐं एसयूपी सभु हिकु प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं। असांजो मक़सदु अवाम जूं तकलीफ़ुनि खे ख़तमु करणु आहे। 15 सालनि ताईं पीपल्स पार्टी हुकूमत में रही, पर उन सिंध खे तबाही खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। हाणे सिंध जा माण्हू सुजाग थी चुका आहिनि, हाणे हू असांखे वोट ॾेई कामयाबु कंदा। असां बेरोज़गार नौजवाननि खे रोज़गार ॾींदासीं, स्कूलनि ऐं अस्पतालुनि जी हालत सुधारींदासीं। असांजे हथ में कंहिं जो बि झंडो हुजे, पर असांजो मिशन अवाम जी ख़िदमत आहे, जेका सदाईं जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो, त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।